अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। पहिरियां वञी पूरे वेड़े खां माफ़ी वठ। पंहिंजी न बेहयाई जी मुजेरी जे घर खां शुरू थी सभिनी जे घर वञ। जेकॾहिं उहे तोखे माफ़ था कनि त पोइ असां बि तोखे माफ़ कयो। वञ। बाबा माफ़ कबो, बिल्कुल माफ़ कबो। असांजा वॾड़ा बि माफ़ कंदा था, पर जेकॾहिं तव्हांखे मालिक माफ़ कनि त पोइ मुंहिंजो पुट बि मोर जे करे आज़ारनि में आहे। जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कुझु थियो न त मां तव्हांखे क़यामत ताईं माफ़ न कंदसि। मूं माफ़ कयो मान, बाक़ी मालिक इन्हनि खे माफ़ करे या न करे। मुंहुं मोड़ियो, वञी सघो था। मालिक ढकिया आहिनि, पोइ ढकणी छो न ढके? पर हे छोरो त माफ़ी जे क़ाबिल ई कोन्हे को। मां त हिनखे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। अम्मा बि माफ़ नथी करे, अदा बि माफ़ नथो करे, पोइ मां हिनखे कीअं माफ़ कंदसि? जेकॾहिं इज़त वारा आहियो त हितां हलिया वञो, तव्हांखे माफ़ी कॾहिं बि कान मिलंदी।